अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जे बारे में कुछ ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त तव्हां मुमताज़ मौलाई जा काफ़ी सारा कलाम ॿुधा हूंदा ऐं तमामु बहितरीनु कलाम ॿुधा हूंदा। दोस्तों, अॼु मां तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त मुमताज़ मौलाई जेके कलाम ॻाया आहिनि इहे मुमताज़ मौलाई जा ओरिजिनल न आहिनि ॻायल। अॼु मां तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त इहे कलाम पहिरियां कहिड़े फ़नकारनि ॻायो आहे, इहो तव्हांखे मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, जीअं त मुख़्तियार अली शीदी साहब जो ॻायल सॉन्ग मुमताज़ मौलाई कहिड़ो ॻायो आहे, इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। तुंहिंजा ॾुख बि सोन जहिड़ा ॾिबो मूं आज़ारनि खे, इहो सॉन्ग मुख़्तियार शीदी जो ॻायल वरी मुमताज़ मौलाई ॻायो आहे। ऐं ॿियो सॉन्ग जलाल जोगी जो ॻायल वरी मुमताज़ मौलाई ॻायो आहे, दिलि बदिली करे ॾे डॉक्टर तंग थी करे। ऐं ॿियो वरी ॿुध मुंहिंजी वेही कहाणी रोके अखियुनि जो पाणी, इहो जलाल जोगी जो ॻायल सॉन्ग मुमताज़ मौलाई वरी ॻायो आहे। जी दोस्तों, ॿियो बि कलाम जलाल जोगी जो मुमताज़ मौलाई ॻायो आहे, उहो इहो सॉन्ग आहे, मिलिया दोस्त अहिड़ा तबाही मचाए विया असां हूं उते ई माण्हू बंगला ठाहे विया। जी दोस्तों, इन्हनि फ़नकारनि खां अलावा काफ़ी फ़नकारनि जा मुमताज़ मौलाई सॉन्ग ॻाया आहिनि। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।